पनु आखिल सब रजिस्ट्रार ऐं मुख्तियारकार शाहनवाज़ चारण जी रेवेन्यू ऑफिस मुबैना तौर करप्शन जो गड़बड़ थी वयूं। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आखिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे आगाह कयूं पिया त पन्नू आकिल जी सब रजिस्ट्रार ऑफिस ऐं मुख्तियारकार ऑफिस जंहिंजो मुख्तियारकार शाहनवाज़ चारण आहे, रेवेन्यू ऑफिस, उहे करप्शन जो मर्कज़ बणिजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ खातेदारनि कामरेड शाह मोहम्मद इंदड़, मोहम्मद मूसा सिमार, कामरेड अब्दुल मजीद जिसकाणी ऐं ॿियनि जी शिकायतुनि मूजिबि त सब रजिस्ट्रार वटि वेठल क्लार्क ऐं वाठा स्टाम्प वेंडर फ़ी वैसे ज़रई ज़मीन जी 30 खां 50,000 रजिस्ट्री फीस जे नाले सां रिश्वत वठनि था, जॾहिं त ज़रई ज़मीन ऐं कमर्शियल प्लाटनि जा लखें रुपयनि जा रेट लॻाइनि था। उहो पैसा न ॾियण ते सब रजिस्ट्रार ऑफिस में असांखे रुलाए रसुआ कयो वञे पियो। होॾां रेवेन्यू ऑफिस में पन्नू आकिल में सेल सर्टिफिकेट हुजे या सालंसी या मालिकी जो वारसी सर्टिफिकेट हुजे, दाख़िला जो कमु हुजे या सतो फारम या फ़ौती खाते जी तब्दीली, उन ते मुख्तियारकार समेत तपेदारनि उन जा रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि ऐं 50,000 खां लख रुपया रेट मुक़ररु कयो वियो आहे। हिकु सर्टिफिकेट जो 50,000 आहे, जॾहिं फ़ौती खाते जो रेट भले उहो जरेब हुजे या 2 एकड़ हुजे, उनजो ₹1,00,000 रेट मुक़ररु कयो आहे। दाख़िला जा 30,000 रुपया मुक़ररु कया विया आहिनि ऐं ॿियनि हर जाइज़ कमनि ते बि रिश्वत जा रेट मुक़ररु कया विया आहिनि। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।